सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर आईनी आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जे 8 अक्टूबर ते चूंडुनि कराइण वारो फैसलो गैर आईनी आहे। इलेक्शन कमीशन अख़्तियारनि जे दायरे खे ओरांघियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो आहे 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। सुप्रीम कोर्ट चूंडुनि बाबति पीटीआई जी दरख़्वास्त ते फैसलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट सदर पारां चूंडुनि बाबति ॿुधायल तारीख़ वारो फैसलो बहाल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच जी। कुर्बान, छा तफ़सील आहिनि, वधीक आगाह कजो। जी, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इलेक्शन कमीशन जो पंजाब चूंडूं मुलतवी करण वारो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे सरबराही में बेंच महफूज़ कयल फैसलो जारी करे छॾियो आहे, जंहिंमें इलेक्शन कमीशन जे जेके चूंडूं मुलतवी करण जे हवाले सां फैसलो हुयो जो नोटिफिकेशन हो उनखे कलदम करार ॾेई 14 मई ते पंजाब ऐं KPK में आम चूंडूं करण जो फैसलो ॾेई छॾियो आहे। तक़रीबन 2 हफ़्ता इहो सुओ मोटो तहत अदालतुनि जी सुनवाई कई। अदालतुनि जी जेका बेंचूं हुयूं उनजी बनगराह थींदी रही। उनजे बावजूद बि टियों बेंच पंहिंजो फैसलो जारी कयो कोन्हे छॾियो, जेतोणीकि हुकूमत तरफ़ां बेंच ते एतिराज़ बि कया विया ऐं इहो ऐलान कयो वियो हो त उन ते आतम एतमाद आहे ऐं उनजो फैसलो क़बूल न हूंदो। पर उनजे बावजूद सुप्रीम कोर्ट जो अहम ऐं वॾो फैसलो अची वियो आहे। हाणे इन हवाले सां हुकूमत जो रद्द अमल कहिड़ो थो साम्हूं अचे। जी ठीक है, अवां जी मेहरबानी कुर्बान बलोच अपडेट करण जे लाइ। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर आईनी करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट चूंडुनि बाबति पीटीआई जी दरख़्वास्त ते फैसलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट सदर पारां चूंडुनि बाबति ॿुधायल तारीख़ वारो फैसलो बि बहाल करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। सुप्रीम कोर्ट पारां फैसले में इहो चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन जे 8 अक्टूबर ते चूंडुनि कराइण वारो फैसलो गैर आईनी आहे। इलेक्शन कमीशन अख़्तियारनि जे दायरे खे ओरांघियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां फैसले में चयो वियो आहे त सदर पारां चूंडुनि बाबति ॿुधायल तारीख़ वारो फैसलो बहाल कयो थो वञे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। 3 अप्रैल खां 15 मई जे विच में सूबा इलेक्शन कराई वञे। सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो आहे 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। सुप्रीम कोर्ट पारां चयो वियो आहे सुप्रीम कोर्ट चूंडुनि बाबति पीटीआई जी दरख़्वास्त ते फैसलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। 3 अप्रैल खां 15 मई जे विच में सूबा इलेक्शन कराई वञे। सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु आहे त 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। चिनासी नवां खे ॿुधायूं पिया त सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे सीनियर तजिया निगार शहाब ओस्तो साहब सां। अस्सलाम वालेकुम शहाब ओस्तो साहब। वालेकुम सलाम। जी शहाब साहब, सुप्रीम कोर्ट पारां अहम फैसलो ॿुधायो वियो आहे, अवां छा चवंदा इन हवाले सां? हाँ, ॾिसो इहो फैसलो त हाणे का तौजब जी ॻाल्हि कोन्हे, छो त इहो फैसलो मुतविका हुयो ऐं सुप्रीम कोर्ट जेको पंहिंजो पहिरियों फैसलो ॾिनो हुयो उनखे ई बरक़रार रखियो वियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इन फैसले जो नतीजो छा थो निकिरे। छा हुकूमत इन फैसले खे क़बूल करे थी? छा इलेक्शन हाणे अप्रैल में ईंदा? छा इलेक्शन कमीशन जेको आहे सो एॾो जल्दी इलेक्शन कराए सघे थी, जॾहिं त हुकूमत हुनखे पैसा बि कोन थी ॾे ऐं फौज बि तयारु कोन्हे का सिक्योरिटी ॾियण लाइ।
ये तमाम वॾा सवाल आहिनि जेके हाणे असांखे नज़र ईंदा, उन्हनि जा जवाब जेकॾहिं नथा मिलनि त पोइ इहो फ़ैसिलो मां नथो सम्झां त इम्प्लीमेंट थींदो। ऐं इहो बि मुमकिन आहे त हुकूमत इन फ़ैसिले जे अगेंस्ट बि जेको आहे सो का वरी ॿी पिटीशन दाख़िल करे ऐं उनमें इहो वरी मौक़ुफ़ अख़्तियार करे, त छाकाणि त 4 जजनि अॻु में ई इन ते फ़ैसिलो ॾिनो हुयो, तंहिंजे करे इन मौजूदा फ़ैसिले खे ऐं उन्हनि 4 जजनि जे फ़ैसिले खे ॿिन्ही खे हिकिड़ी लार्जर बेंच या फुल बेंच ॿुधे। तो मूंखे त इन सां मामिलो अञा वधीक मुल्क में जेका हिन वक़्तु अफ़रा तफ़री वारी सूरत हाल आहे, जेका बेयकीनी वारी सूरत हाल आहे, ऐं बल्कि ख़ौफ़ आहे त टकराव थी सघे थो हुकूमत ऐं कोर्ट जे विच में, ऐं हुकूमत जे जेके साथारी सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जे ऐं PTI जे विच में। सो इहा सूरत हाल ॾाढी ख़राब थींदी हाणे, जेको मूंखे लॻे थो। ठीक है, मुझे वरी मेहरबानी शाह दोस्तों टाइम ॾियण लाइ। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं KP में चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। अदालत PTI जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालती हुकुम में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण जो फ़ैसिलो गैर आइनी आहे। आइन ऐं कानून चूंडनि जी तारीख़ पोइ ते करण जो अख़्तियार नथो ॾे। सदर जो तारीख़ बाबति ॾिनल फ़ैसिलो बहाल कयो वञे थो। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। सुप्रीम कोर्ट चूंडनि बाबति PTI जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, जॾहिं त सुप्रीम कोर्ट सदर पारां चूंडनि बाबति ॿुधायल तारीख़ वारो फ़ैसिलो बहाल करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं KP में चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। अदालत PTI जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालती हुकुम में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण जो फ़ैसिलो गैर कानूनी आहे, गैर आइनी आहे। आइन ऐं कानून चूंडनि जी तारीख़ पोइ ते करण जो इख़्तियार नथो ॾे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾिनो आहे। 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। सुप्रीम कोर्ट पारां फ़ैसिले में इहो चयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट चूंडनि बाबति PTI जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट सदर पारां चूंडनि बाबति ॿुधायल तारीख़ वारो फ़ैसिलो जेको आहे उनखे बहाल करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जे 8 अक्टूबर ते चूंडनि कराइण वारे फ़ैसिले खे गैर आइनी करार ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट पारां इलेक्शन कमीशन अख़्तियारनि जे दायरे खे ओरांघियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां फ़ैसिले में इहो चयो वियो आहे इलेक्शन कमीशन जो 8 अक्टूबर वारो जेको फ़ैसिलो आहे उहो गैर आइनी आहे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे कलदम करार ॾेई छॾियो आहे। 22 मार्च ते जारी कयल इलेक्शन कमीशन जो ऑर्डर गैर कानूनी आहे। 17 अप्रैल ते इलेक्शन ट्रिब्यूनल अपीलुनि ते ॿुधणी कंदी। सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। सदर जी ॾिनल तारीख़ वारो फ़ैसिलो बहाल कयूं था। सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो आहे। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण वारो फ़ैसिलो गैर आइनी आहे। सुप्रीम कोर्ट आइन ऐं कानून चूंडनि जी तारीख़ पोइ ते करण जो अख़्तियार नथो ॾे। सुप्रीम कोर्ट जो वधीक चवणु हो त सदर जो तारीख़ बाबति ॾिनल फ़ैसिलो बहाल कयो वञे थो। सदर जॾहिं फ़ैसिलो ॾिनो त इलेक्शन जो अमल 5 मरहले में पहुची चुको हो। सुप्रीम कोर्ट जो वधीक चवणु आहे त इलेक्शन कमीशन 6 मरहले खे शुरू करे इलेक्शन कमीशन जे ऑर्डर जे करे 13 ॾींहं ज़ाया थी विया। 10 अप्रैल ताईं नामज़दगी काग़ज़ जमा कराया वेंदा। 3 अप्रैल खां 15 मई दौरान सूबाई चूंडूं करायूं वञनि। सुप्रीम कोर्ट इहो हुकुम ॾिनो त हुकूमत खे चूंडनि जे लाइ 20 अरब रुपया जारी करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। इलेक्शन शेड्यूल में जेतिरो अमल थियो उहो बरक़रार रहंदो।
अहम ख़बर खे ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण वारो फ़ैसिलो गैर आईनी आहे। अदालत पारां इहो चयो वियो आहे त आईनी कानून चूंडुनि जी तारीख़ पोइते करण जो अख़्तियार नथो ॾे। सदर जो तारीख़ बाबति ॾिनल फ़ैसिलो बहाल कयो वञे थो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में इहो चयो वियो आहे सदर जॾहिं फ़ैसिलो ॾिनो त इलेक्शन जो अमल 5 मरहले में पहुची चुको हो। इलेक्शन कमीशन 6 मरहले खे शुरू करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे ऑर्डर जे करे 13 ॾींहं ज़ाया थी विया। सुप्रीम कोर्ट पारां इहो फ़ैसिले में चयो वियो आहे 10 अप्रैल ताईं नामज़दगी कागज़ जमा कराया वेंदा। 3 अप्रैल खां 15 मई जे दौरान सूबाई चूंडूं कराई वञनि। सुप्रीम कोर्ट इहो हुकुम ॾिनो आहे त हुकूमत खे चूंडुनि जे लाइ 20 अरब रुपया जारी करण जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां फ़ैसिले में चयो वियो आहे त इलेक्शन शेड्यूल में जेतिरो अमल थियो उहो बरक़रार रहंदो। शेड्यूल में थोरी घणी फेरफार थी सघे थी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में इहो चयो वियो आहे। इन ई हवाले सां असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सीनियर तर्जिया निगार सोहेल सांगी साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। जी सर, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अची वियो आहे। 14 मई ते इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अवां कीअं था ॾिसो इन फ़ैसिले खे? इहो फ़ैसिलो जेको आहे सो गैर मुतफ़क़ कोन्हे, छाकाणि जो इन खां अॻु में ई जहिड़े क़िस्म जी हिन सुप्रीम कोर्ट जी बेंच में बंझ थी पए उन मां इहो हो त इहो ई फ़ैसिलो ईंदो ऐं इन फ़ैसिले ते हुकूमत जे तरफ़ां जेको मुतफ़क़ फ़ैसिलो हो ऐं जेका बेंच जहिड़े तरीक़े सां हुई उन ते हुकूमत जे तरफ़ां ऐं ॿियनि समूरियुनि सियासी पार्टियुनि जे तरफ़ां उन ते जेको आहे सो बेतमादी जो इज़हार कयो पियो वियो ऐं उन में कंहिं तरीक़े सां आख़िरी ॾींहंनि में हिसे वठण लाइ तयारु न हुई। तंहिंजे करे इहो हिकिड़ो फ़ैसिलो त आहे ऐं अदालती फ़ैसिलो आहे, पर उन खे को माण्हुनि वटां सियासी धुरनि वटां ऐं ख़ुदि असांजे निज़ाम में उहा का मञता मिली न सघंदी जेका कंहिं फ़ैसिले जे लाइ तमामु ज़रूरी हूंदी आहे। त इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे। इन में ॿियो जेको कुझु मतिलबु आम माण्हुनि जो ख़्यालु हो त सुप्रीम कोर्ट को अहिड़ो फ़ैसिलो ॾींदी जंहिंजे नतीजे मुल्क खे जेको हिन वक़्तु दरपेश बहरान आहे, सियासी बहरान आहे, आइनी बहरान आहे, उन जो को हल कढंदो, पर उहो न थी सघियो। बल्कि इन जे नतीजे में हाणे थींदो इहो जो वधीक बहरान जेको आहे उहो संगीन थींदो ऐं उन में संगीन बहरान थियण जे नतीजे में मतिलबु त कुझु बि थी सघे थो। जंहिं मिसाल जे तौर ते बिलाल भुट्टो चए पियो त हिन में एमरजेंसी बि लॻी सघे थी या इहो आहे त जी सर, मां अवां खां इहो पुछणु चाहींदमि त हिक पासे हुकूमत इन ॻाल्हि खे अॻ में तस्लीम न पई करे त इहा जेका फुल कोर्ट बेंच आहे उहा ई इन केस जी ॿुधणी करे ऐं पोइ जेको बि फ़ैसिलो ईंदो उहो मंज़ूर कयो वेंदो, पर हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट बि पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अहिड़ी जेका छिकताइण वारी सूरतहाल आहे उन जो नतीजो आख़िर छा निकिरंदो या इन जो कहिड़ो हल थी सघे थो? जेको आहे इहो आहे त बुनियादी तरह सां मतिलबु त मुल्क जा सियासी मामला उकलाइण जो अख़्तियार पार्लियामेंट खे आहे ऐं पार्लियामेंट जे हदुनि जे अंदरि जेकॾहिं को बि इदारो मुदाख़लत करे थो त उहो उनखे जेको आहे सो एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल यानी आइन खां मथां सम्झो वेंदो आहे। पार्लियामेंट इहो बिल मंज़ूर कयो आहे त भई कहिड़े तरीक़े सां सुप्रीम कोर्ट जो जेको रूल्स ऑफ प्रोसीजर हुजणु खपे उहो सदर साहिब जेको आहे सो पंहिंजी कुर्सी जे हेठां दॿाए वेठो आहे, उनखे उहो न पियो करे। ऐं उसूली तौर ते थियणु इहो खपे त सदर खे उहो जेको बिल आहे उन सही करणु खपे, पार्लियामेंट जो बिल आहे जी। त हिकिड़ो त हुनजो इहो आहे। ॿियो जेको इहो आहे त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट कोर्ट जे अंदरि ई इनखे हल करण जो को रस्तो ॻोल्हियो थो वञे त पोइ जेको आहे फुल बेंच जोड़ी वञे, जेका फुल बेंच हुजे, फुल कोर्ट हुजे, उहा ई उन ते फ़ैसिलो ॾे। ऐं हिन वक़्तु ऑलरेडी जेके बि मतिलबु जजनि फ़ैसिलो ॾिनो आहे उन जे बारे में इहो तासुर आहे ख़ासि तरह सां मुल्क जे ॿिनि वॾनि ऐं मक़बूल पार्टियुनि पीपल्स पार्टी नवाज़ लीग खे त उहो लाज़मी तौर ते फ़ैसिलो हुननि जे ख़िलाफ़ ईंदो। इहो हुननि जो शुरू खां ई हुननि खे अंदेशो हुयो, ख़दशो हुयो। त इन करे मतिलबु त इहो को रस्तो कोन थो निकिरे। रस्तो अगेन हिकिड़ो इहो आहे त पार्लियामेंट जे बिल खे सदर सही करे, ॿियो इहो आहे त भई जेकॾहिं अदालत मां करिणो आहे त पोइ फुल कोर्ट ठाही वञे। जी बिल्कुलु ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी सोहेल सांगी साहब आवाज़ खे टाइम ॾियण जे लाइ। नासिर तव्हांखे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे कलदम करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो 8 अक्टूबर ते चूंडुनि कराइण वारो फ़ैसिलो गैर आईनी आहे। सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो आहे त आईनी कानून चूंडुनि जी तारीख़
पोइ ते करण जो अख़्तियार नथो ॾे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण वारो फ़ैसिलो गैर आईनी आहे। सुप्रीम कोर्ट जो चवण आहे त आइन ऐं कानून चूंडुनि जी तारीख़ पोइ ते करण जो अख़्तियार नथो ॾे। सदर जो तारीख़ बाबति ॾिनल फ़ैसिलो बहाल कयो वञे थो। सुप्रीम कोर्ट जो वधीक चवणो हो त सदर जॾहिं फ़ैसिलो ॾिनो त इलेक्शन जो अमल 5 मरहले में पहुची चुको हो। इलेक्शन कमीशन 6 मरहले खे शुरू करे इलेक्शन कमीशन जे ऑर्डर जे करे 13 ॾींहं ज़ाया थी विया। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे सुप्रीम कोर्ट चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जो 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण वारो फ़ैसिलो गैर आईनी आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे आइन ऐं कानून चूंडुनि जी तारीख़ पोइ ते करण जो अख़्तियार नथो ॾे। सदर जो तारीख़ बाबति ॾिनल फ़ैसिलो बहाल कयो वञे थो। सदर जॾहिं फ़ैसिलो ॾिनो त इलेक्शन जो अमल 5 मरहले में पहुची चुको हुयो। इलेक्शन कमीशन 6 मरहले खे शुरू करे सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो आहे। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾिनो वियो आहे। अदालत पीटीआई जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालती हुकुम में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण जो फ़ैसिलो गैर आईनी आहे। आइन ऐं कानून चूंडुनि जी तारीख़ पोइ ते करण जो अख़्तियार नथो ॾे। सदर जो तारीख़ बाबति ॾिनल फ़ैसिलो बहाल कयो वञे थो।